अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु ARY डिजिटल ड्रामे शेयर जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। पर इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। जी दोस्तों, त तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं, हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदा हलूं त जेको शेर आहे त हुन आयत खे अहिड़े माना ॼार में फसायो आहे, जेको अमेरिका में जेल में क़ैद आहे। जॾहिं हुनजी वालिद खे ख़बर पई त हू माना भितियुनि सां मथो टकराए रहियो दोस्तों, ऐं शेर ॾे हर अची रहियो हुयो दोस्तों। पर शेर हुनखे का बि रिप्लाई न पियो ॾिए, ऐं हू पंहिंजे ई माना कमनि में मसरूफ़ हुयो दोस्तों। त हू माना सम्झी वियो त हीउ सॼो कमु जेको आहे शेर पाण करायो आहे दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त जेको आहे शेर पंहिंजी भेण जेका आयत जी घरवारी आहे, जेको अमेरिका में क़ैद आहे आयत जो दोस्तों, त हुनखे पंहिंजी ज़मीनुनि ते वठी ईंदो ऐं माना हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त तुंहिंजो मुड़ुसु जॾहिं बि ज़मीन घुमणु ईंदो त सिर्फ़ु ज़मीन घुमणु न ईंदो, पर पंहिंजी लालच हिते माना पंहिंजी जेका घर जी नौकिराणी उनखे वठी करे ऐं उन सां मिलणु ईंदो हुयो, ऐं उन सां शादी बि करे छॾी आहे दोस्तों। जॾहिं उहा हुनखे ख़बर पवंदी त उहा आपे मां निकिरी वेंदी, ऐं उन नौकिराणीअ खे जेको माना बूथ ते चमाटूं वाहे कढंदी ऐं चवंदी त माना मूंखे पंहिंजे मुड़ुस ते मुड़ुसु चवण बि पंहिंजे मुड़ुस खे माना मूंखे सुठो नथो लॻे, छो त मूंखे हिन टके जी नौकिराणीअ जे साम्हूं जेको आहे त ज़लील कयो आहे, ऐं टके जी नौकिराणीअ जे साम्हूं अची खड़ो कयो आहे, बीहारियो आहे मूंखे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदव त जेको फ़हद आहे उहो जेको आहे त शेर जी भेण खे, जंहिंजी शादी थियण वारी आहे दोस्तों, उनखे ब्लैकमेल कंदो, ऐं जेको आहे त शेर खे कहिड़े बि तरीक़े सां ख़बर पवंदी ऐं हू हुनजे गिरबान खां पकिड़ींदो दोस्तों। ऐं जेको आहे त हू हुनखे दाबा ॾींदो शेर खे त मूंखे तव्हांजी भेण सां गॾु न आहे रहणो। जीअं त शेर जी ॿी भेण जेका त हुनजी फ़हद जी घरवारी आहे दोस्तों, उहा बि चवंदी त हीअ जेका अहिड़ियूं ग़लीज़ हरकतूं करे रहियो आहे त हिन सां मूंखे बि गॾु न आहे रहणो, ऐं मूंखे बि हिन खां तलाक खपे दोस्तों। त ईअं ई माना ड्रामो अॻिते वधंदो ऐं एंडिंग जे तरफ़ वञी रहियो आहे ड्रामो दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं शेर पंहिंजे दुश्मननि खां बदिलो घणे घणे वठंदो दोस्तों, तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो, ऐं ईअं ई ड्रामो ही एंडिंग जे तरफ़ वेंदो दोस्तों। जी दोस्तों, त वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।